रिकॉर्डिंग है मुझे प्यारा उस्ताद साथियों अस्सलाम वालेकुम जी उस्ताद भाई मुझे इन्होंने महीने जे मुख्तसर से मुझे डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर मुनीर शेख जे प्राइमरी उस्तादन सां ज्यादतियुनि जे खिलाफ अॼु ही ॿियो दफ़ो ज़िले तने मोहम्मद खान जा उस्ताद किलावत लोर स्टाफ जा दोस्त उन जे ॾाढे जे खिलाफ असां इहे एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे असांखे को बि शौक़ु न आहे त हिन धरती में पैगम्बरी पेशे सां तालुक़ रखंदड़ प्राइमरी उस्तादनि खे रोडनि ते आणियूं पर मजबूर करे असांखे रोडनि ते आंदो वञे थो हुकूमत सिंध पारां ज़िले तने मोहम्मद खान सां गॾु पूरी सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे होटल लिस्ट जो मुआवज़ो ॾिनो वियो आहे उन में उमरकोट जे ज़िले जे उस्तादनि खे मिली चुको आहे दादू जे उस्तादनि खे मिली चुको आहे हैदराबाद जे उस्तादनि खे मिली चुको आहे खतर जे उस्तादनि खे मिली चुको आहे मटियारी जे उस्तादनि खे मिली चुको आहे असां मौजूदा डिस्ट्रिक्ट ऑफिसर के डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर के बड़ी पहली गुजारिश कई तो साईं मुझा जिलो तंदो मोहम्मद खान पूरी सिंध अंदर एक कौमी फर्ज समझी जिले तंदो मोहम्मद के प्राइमरी उस्तादन उनके पाया तकमील ते पहुचायो जेते सिंध हुकूमत पारा पहिरियों नंबर जिलो करार ॾिनो वियो तंदो मोहम्मद मेहरबानी करे असांजे फकर जो पोरियो आहे असां गर्मियुनि में सर्दियुनि में राति ॾींहुं हिकु करे हिन क़ौमी फर्ज़ खे पाया तकमील ते पहुचायो असांजे होटल जा पैसा आया आहिनि असां उहो तव्हां खां घुराया आहियूं तव्हां हरू भरू 8 ॾींहंनि खां रुशवत था घुरो त मूंखे 3% ॾियो मूंखे 5% ॾियो कॾहिं चवे थो त मूंखे ओरिजिनल कापी ॾियो कॾहिं चवे थो त फोटो सेट कापी खणी अचो इलेक्शन कमीशन जा ऑफिसर इलेक्शन कमीशन जो जेको ऑफिसर आहे तलके जो उनखे चयईं त तव्हां वटि जेको लेटर आयो आहे मथां खां परमिशन उनजी फोटो कापी मूंखे अटेस्ट करे ॾियो तव्हां ज़िले जे प्राइमरी उस्तादनि खे पैसा ॾियण जे लाइ तयारु आहियां हुननि मिस्किननि ऐं छलांग पेश कया इलेक्शन कमीशन खे जिन हुनखे अटेस्ट करे ॾिनी ग़रीब जो इल्ज़ाम लॻायो त मूंखे ओरिजिनल सील ॾियो अरे बाबा तव्हां जॾहिं रुशवत जा बिल पास था करियो जिते तव्हांजा ख़र्चा पुट थियल हूंदा आहिनि उते तव्हांखे का बि सील नज़र नथी अचे जॾहिं सिंध जे प्राइमरी उस्तादनि जे महीने ताईं पघर जो पैसो आहे हिते तव्हां सील था असां न ब्रेक में लड़ायूं न तव्हां खां ब्रेक में था करियूं असां पंहिंजो जाइज़ पघर ई पोरे जा पैसा था घुरूं जेकॾहिं डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर इहो ॾोहो आहे अहिड़ा ॾोह असीं 1000 बार कंदासीं हिकु दफ़ो न असांजो सिर्फ़ु मुतालबो आहे त ज़िले तने मोहम्मद खान जे प्राइमरी उस्ताद जे पघर जो पहिरियों पोरियो आहे जेको होटल लिस्ट जो पैसो आहे असांखे सिंध में पहिरियों नंबर मिलियो आहे पर तुंहिंजी हट धर्मी तुंहिंजी रुशवतखोरी मूंखे ख़बर आहे त डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर तव्हां उतां नौशे जे विरोध में कहिड़े तरीक़े सां बदिली थी आया आहियो उते तव्हां रुशवत जी वॾी बाज़ार गरम कई उते तव्हां सां छा थियो उहो उस्ताद जे अॻियां ॿुधाइण नथो चाहियां पर तव्हां हिते के दोस्त सां इहो ज़िक्र कयो आहे त तने मोहम्मद खान जा माण्हू सादा आहिनि माण्हू सवाजदा आहिनि हुते यार बेज़ार होसि हिते मुंहिंजा सच आहिनि भुल आहे तोखे यादि रखी छॾ असां कंहिं बि प्राइमरी प्राइमरी उस्ताद सां का बि प्राइमरी उस्ताद हुजे सेकेंडरी जो उस्ताद हुजे या को सरकारी मुलाज़िम हुजे असीं तुंहिंजी बेवाजिबी कॾहिं बि हरगिज़ बर्दाश्त कोन कंदासीं उनजे लाइ अॼु असां चाहियूं पिया हे हज़ारे उस्तादनि रोड बंदि करियूं पर न असां कंहिं क़ौम खे आज़ादु नथा चाहियूं छो त असां पैगम्बरी पेशे सां तालुक़ था रखूं असां रोड बंदि न कराया आहियूं छो माण्हुनि खे न आज़ारींदासीं असां पंहिंजो जेको जाइज़ राइट आहे जेकॾहिं